अड़े तरीक़े सां पख्तूननि खे, अड़े तरीक़े सां बलोचनि खे, अड़े तरीक़े सां ओभर पाकिस्तान जेस ताईं हो केसी ताईं बंगालियुनि जे अलावा साईं जेम्स समूरनि क़ौमुनि जे क़ौमी वजूदनि जी ॻाल्हि कई, क़ौमी हक़नि जी ॻाल्हि कई ऐं अॻिते हली करे 1972 खां पोइ सिंध जी क़ौमी आज़ादीअ जी ॻाल्हि कई, क़ौमी आज़ादी जो नज़रियो। त साईं जेम्स जे फ़िक्र जे पस मंज़र में जॾहिं असां चऊं था त उन जी नुमाया ॻाल्हि जेका आहे हिकु त क़ौमी आज़ादी यानी सिंधु देश जी आज़ाद ख़ुद मुख्तियार ऐं सेक्युलर रियासत जो ख़्यालु, ॿी ॻाल्हि ॿ क़ौमी मज़हबी नज़रिये जी मुखालफ़त। ॿ क़ौमी मज़हबी नज़रिये जी मुखालफ़त जो मतिलबु आहे त पाकिस्तान हिकु रियासत जी हैसियत में न हुजणु घुरिजे। तंहिंजे करे साईं जा जेके बि किताब आहिनि छपियल या अणछपियल उन्हनि खे जेकॾहिं असीं क्लासीफाई करियूं त सियासी नज़रियाती नुक़्ते निगाह सां साईं जूं तहरीरूं ॿ अहम जाइ वलारियूं, हिकु पाकिस्तान हाणे टुटणु घुरिजे ऐं ॿी सिंधु देश छो छा। ये ॿ नज़रियाती नुक़्ते निगाह सां त जॾहिं असां चऊं था त फ़िक्र जेम्स जा असासी सियासी नज़रियाती बुनियाद जेके आहिनि से ॿ आहिनि। हिकु त सिंध आज़ाद थियणु घुरिजे, सिंधु देश जी आज़ाद ख़ुद मुख्तियार ऐं सेक्युलर रियासत ठहणु घुरिजे, ऐं ॿियो त हीअ पाकिस्तान जेको ॿ क़ौमी मज़हबी नज़रिये जी बुनियाद ते ठहियो आहे हीअ रियासत गैर फितरी आहे, ग़लति आहे। हिन जो बुनियाद, हिन जो वजूद सिंधियुनि, बलोचनि ऐं ॿियनि मज़लूम क़ौमुनि जे इस्तिहसाल पर रूप ते रखियल आहे। तंहिंजे करे हिन रियासत जो ख़ात्मो लाज़मी अमर आहे। तॾहिं एशिया में अमन थींदो, ॾखण एशिया में अमन थींदो, तॾहिं आलमी बिरादरी अमन करे सघंदी। छाकाणि जो जेका मज़हब जी बुनियाद ते रियासत ठहियल उहा मज़हबी टेररिज़म खे, मज़हबी दहशतगर्दीअ खे एक्सपोर्ट कंदी, ॿियनि मुल्कनि जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत कंदी, उन्हनि खे पंहिंजे ख़ारजा पॉलिसी खे थापण जी कोशिश कंदी। ऐं पाकिस्तान जी गुज़िरियल 60 साल तारीख़ इहा ॻाल्हि साबित करे चुकी आहे त इस्लाम जे नाले में, जिहाद जे नाले में हिन रियासत पंहिंजा तरबियत याफ़्ता मुजाहिद जिन खे चवनि था, जिन खे अॼुकल्ह दुनिया मौजूद तरीन लफ़्ज़नि में टेररिस्ट चवे थी, दहशतगर्द चवे थी, उहे एक्सपोर्ट कंदा रहिया आहिनि। कश्मीर खां वठी, इंडिया खां वठी, अफ़गानिस्तान खां वठी, चेचनिया ताईं, फ़लस्तीन ताईं, जिते जिते मज़हबी सवाल अचे थो उते हीअ रियासत मुदाख़लत कंदी आई। मज़हबी आड़ में, जिहाद जी आड़ में हिननि बाक़ाइदे दहशतगर्दनि खे एक्सपोर्ट कयो, रवानो कयो, खेपुनि जूं खेपूं। त फ़िक्र जेम्स जे पस मंज़र में ॿियो अहम नुक़्तो जेको आहे उहो पाकिस्तान जी बितौर रियासत बग़ैर। उन खां अलावा मूं जीअं चयो त साईं जे फ़िक्र जे हवाले सां असां इन ॻाल्हि जो जाइज़ो वठंदासूं त उन जी सिंध जी तारीख़ में, अदब में, सक़ाफ़त में, मईशत में अहमियत कहिड़ी आहे साईं जेम्स जे फ़िक्र त उन पहलुनि खे हाणे अचां थो। ॿ त इहे ॻाल्हियूं मूं वाज़े कयूं त नज़रियाती सियासी असास जेके आहिनि साईं जेम्स जे फ़िक्र जा, उहो हिकु त सिंध वतन जी क़ौमी आज़ादी आहे, ॿियो पाकिस्तान जी बितौर रियासत ख़ात्मे जो ऐलान है उन लाइ जदोजहद है। जेकॾहिं सुभाणे पंजाबी या पठान पाण में इल्हाक करे पंहिंजे मुफ़ादनि जे लिहाज़ सां पाकिस्तान खे क़ाइमु रखणु चाहिनि था, उन्हनि जी मर्ज़ी आहे। पर हिन ख़िते जे अमन जे लाइ, एशिया जे अमन जे लाइ, दुनिया जे अमन जे लाइ इहो ज़रूरी आहे साईं जेम्स जे नज़रिए मूजिबि, जंहिंखे तारीख़ ऐं हक़ीक़तुनि साबित कयो आहे त हिन रियासत जो ख़ात्मो ज़रूरी। त इहे ॿ ॻाल्हियूं। हाणे असां अचूं था सिंध जी तारीख़ जे पस मंज़र में जेम्स जे फ़िक्र जी छा अहमियत आहे। असल में सिंध जी तारीख़ ॾांहुं ॿिनि क़िस्मनि जा मौरिखनि जा रवैया रहिया आहिनि। हिकिड़ो तारीख़ जो रवैयो इहो रहियो आहे मौरिखनि जो, जेके दरबारी दानिश्वर आहे या दरबारनि खां खणी जो परे आहे, पर बहरहाल उन्हनि जेका सिंध जी तारीख़ लिखी, जेका वज़ाही, उन ॾांहुं ॿिनि क़िस्मनि जा रवैया। हिकिड़ो हो कांग्रेसी रवैयो, इंडियन नेशनल कांग्रेस का जेके इंस्पायर्ड लेखक हुआ उन्हनि जो रवैयो हो सिंध जी तारीख़ ॾांहुं। हुननि अखंड भारत जे पस मंज़र में, भारत हिकु देश आहे, भारत हिकु वर्ष आहे, देश आहे, उन पस मंज़र में सिंध जो हिकिड़ो जुज़ो करे ते पेश कयो। माना सिंध जी हुन अलॻि का आइडेंटिटी हैसियत उनखे मञण खां इनकार ते कयो। जेकी कुझु हो त उहो माना हिंदुस्तान हो, भारत हो, सिंध जी अलॻि का हैसियत कान्हे। इहो कांग्रेसी नुक़्ते नज़र हो सिंध जी तारीख़ ॾांहुं। ॿियो वरी जेको नुक़्ते नज़र हो उहो मुस्लिम लीग जी नुक़्ते नज़र हो त मुसलमाननि जी तारीख़, मोहम्मद बिन कासिम जी तारीख़ वग़ैरह वग़ैरह, हितां जी मक़ामी माण्हुनि जी, मक़ामी कल्चर जी, मक़ामी मज़हबनि जी, मक़ामी मज़ाहिमत तारीख़ या त बयान कान कई हुई या उन जो चहिरो बिगाड़े करे अवाम जे आॾो पेश कयो। यानी सिंध जी समूरी तारीख़ खे
ॿिनि लिहाज़नि सां पेश करण जी कोशिश थींदी रही हुई। हिकु त कांग्रेस अखंड भारत जे नज़रिए जे पस मंज़र में, ऐं ॿियो त मुस्लिम क़ौमियत जे पस मंज़र। पर सिंधियत, सिंध जी पंहिंजी तारीख़, हिस्ट्रीअ जे पस मंज़र में उनखे बयान करण जो रुझान ई मौजूदु न हुजे हो त तमामु घटि हो। एतिरो घटि हो जो महसूस ई न थिए पियो त सिंधियुनि जी का पंहिंजी तारीख़ बि रही आहे। जीएमसन जो कारनामो इहो आहे जो हुन तारीख़ जे लचियल दर्जियल किताबनि ते उहा दज़ जेका सॼी छंडियो ऐं चई त सिंध जी तारीख़ जेका मोहन जे दड़े खां शुरू थिए थी, अञा उन खां बि आगाटी जेका सिंधी तारीख़ तहज़ीब आहे, उन ते त ही सभु हमले आवर ऐं क़ाबिज़ क़ुवतूं हुयूं। उहे अफ़गानिस्तान मां आया हुजनि, उहे ईरान मां आया हुजनि, उहे यूनान मां आया हुजनि, या उहे अरबिस्तान जे रेगिस्तान मां आया हुजनि, इहे त हमले आवर। मक़ामी मज़ाहिमत, मक़ामी तारीख़ जेका साद मुख़्तलिफ़ आहे। नतीजे तौर उहे मोरख जेके दरबारी मोरख आहे, जेके कांग्रेसी मोरख आहे, जेके मुस्लिम लीगी मोरख हुआ, उन्हनि जी भेट में जीएमसन सिंध जी तारीख़ जो क़ौमी नज़रिए जे पस मंज़र में हिकिड़ी वज़ाहत कई त सिंध जी पंहिंजी हिकिड़ी क़ौमी तारीख़ रही आहे। उन पस मंज़र में जेके हीरा हुननि बयान ते कया कांग्रेसी ऐं मुस्लिम लीगी मोरखनि, उन्हनि खे जीएमसन सिंध दुश्मन साबित करे ॾेखारियो। सिंधियुनि जी नज़र में, साईं जीएमसन जी तहक़ीक़ मुताबिक़, सिंधियुनि जी नज़र में मोहम्मद बिन कासिम खां वधीक महाराजा ॾाहर हीरो, ऐं साईं जीएमसन साबित करे ॾेखारियो तारीख़ जे हवाले सां त ॾाहर शहीद हो, ॾाहर अज़ीम हो। हुन पंहिंजी धरती, पंहिंजी क़ौम जी बचा जे लाइ मज़ाहिमत कई, जंग वेड़ी शहीद थियो, ऐं हुन जेको आहे सो मोहम्मद बिन कासिम हमले आवर। अहिड़े तरीक़े मखदूम बिलावल, सूफ़ी शाह इनायत, जेके बि सिंध जा उहे किरदार जिन खे दरबारी मोरखनि, कांग्रेसी मोरखनि, मुस्लिम लीगी मोरखनि शैतान सिफ़त करे पेश करण जूं साज़िशूं पिए कयूं, उन्हनि खे जीएम सैयद सिंध जी क़ौमी तारीख़ जे पस मंज़र में, तहज़ीब तमदन जे पस मंज़र में, सिंध जी क़ौमी मज़ाहिमत जे पस मंज़र में सिंध जो क़ौमी हीरो करे पेश कयो। ऐं जेके माण्हू इहो चवंदा हुआ त सिंधी क़ौम, सिंधियुनि जी तहज़ीब, सिंधी ॿोली इहा उठनि घोड़नि ऐं गॾनि हकलनि वारनि जी तहज़ीब आहे, उन्हनि जी ॿोली आहे, त साईं जीएमसन जो जेको कारनामो अचे थो सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, सक़ाफ़त जे हवाले सां, उहो बि सॼी तारीख़ जे कड़ियुनि खे ॻंढे करे साईं जीएमसन वरी सिंध जी तारीख़, सिंध जी तहज़ीब, सिंध जी ॿोलीअ खे नए सिरे सां जीअंदा बख़्शियो। हिकिड़ो अहिड़ो हो पाकिस्तान ठहण खां पोइ जो माण्हू उर्दू ज़दा हुआ, उर्दू ॿोली फ़ख़्र सां, सिंधी माण्हू फ़ख़्र सां ॻाल्हाईंदा हुआ। पंहिंजे घर में जेको आहे सो भाभी ऐं अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुआ। सिंधी ॿोली ॻाल्हाईंदे माण्हुनि खे हिजाब थींदो हो, शर्मिंदगी महसूसु कंदा हुआ, पर सिंधी लिबास पाईंदे पंहिंजे पाण खे घटिताई में महसूसु कंदा हुआ। साईं जीएमसन सिंधी टोपी, सिंधी अजरक, सिंधी पटको, सिंधी ॿोली, उनखे अहिड़े अंदाज़ सां बयानु कयो उनजी तारीख़ी अज़मत जी बुनियादुनि ते जो सिंधी क़ौम जे फ़ख़्र जा उहिञाण इहे शयूं बणिजी वियूं। सिंधी टोपी, सिंधी अजरक, सिंधी पटको, सिंधी लिबास, शलवार कमीज़, सिंधी ॿोली, ऐं जेके मम्मी डैडी ऐं भाभी ऐं आपा करे पिया ॻाल्हाईंदा हुआ, उहे बि जेको सिंधी ॿोली ॻाल्हाइण जी तरफ़ रुजू थिया, सिंधी ॿोलीअ खे जीअंदा ॾिनी। सिंधी सक़ाफ़त, महिमान नवाज़ी, सिंधी तान, सिंधी लिबास, सिंधी मूसीक़ी, मुसवरी, आर्ट, जंहिं ते मज़हब वरी कदरनि लॻाई त बाबा इहे शयूं हराम आहिनि, इस्लाम में नाजाइज़ आहिनि, उन्हनि सभिनि खे साईं जीएमसन पंहिंजी तहक़ीक़ ऐं पंहिंजे तारीख़ी तजज़ियन जे बुनियाद ते महिनत करे, जदोजहद करे इहा ॻाल्हि साबित करे ॾेखारी त असांजा क़ौमी विरसा आहिनि, इहा असांजी क़ौमी तारीख़ी सक़ाफ़त आहे। मोहन जे दड़े मां नाचणीअ जो मुजस्समो मिले थो, तंहिंजे करे इन्हनि खां असांखे लॼी न थियणु घुरिजे, शर्मिंदा न थियणु घुरिजे। इहे असांजो रक़्स, मूसीक़ी, सिंधी साज़, इहे असांजो क़ाबिल फ़ख़्र असां आहिनि ऐं असांजे सिंधी सक़ाफ़त जा बुनियादी ओञा आहिनि। असांजो लिबास, असांजी ॿोली, असांजी सिंधी टोपी, सिंधी अजरक, पटको, त जेके असांजी सक़ाफ़त जा ओञाण हुआ, जिन खे कमतर सम्झो पियो वियो, जिन खां इस्तेमालु कंदे माण्हुनि खे हिजाब, शर्मिंदगी जो अहसासु पैदा पियो थियो पाकिस्तान ठहण खां पोइ, उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे, सक़ाफ़ती बुनियादुनि खे साईं जीएमसन पंहिंजे फ़िक्र जे पस मंज़र में, जदोजहद जे पस मंज़र में नए सिरे सां जीआरे ॾेखारियो ऐं नतीजो इहो सिंधी टोपी, सिंधी अजरक, सिंधी ॿोली, सिंधी पटको, सिंधी लिबास, सिंधी मूसीक़ी, सिंधी जेके बि सक़ाफ़ती ओञाण आहिनि, उन्हनि खे अपनाइण में माण्हुनि को फ़ख़्र महसूसु करणु शुरू कयो। इहो ई सबबु आहे जो अॼु अल्ताफ़ हुसैन बि सिंधी टोपी पाए चए थो मैं भी उर्दू बोलने वाला सिंधी हूं।